नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज में ख़बर ॾींदा हलूं त पक्का चांग ॻोठ रईस रहमतुल्लाह चांग में आल चांग बलोच वेलफेयर जे कार्नल गॾिजाणी थी गुज़री है, जंहिंजी सदारत आल चांग बलोच वेलफेयर एसोसिएशन जे नायब सदर रईस मुमताज़ खान चांग कई। माण्हुनि जे वॾे अंग में शिरकत कई। ख़ासि महिमान रईस अमानत अली चांग, रईस निसार खान, कमाल खान, एडवोकेट जावेद चांग, रईस सज्जाद चांग, सहाफ़ी शाहिद चांग, फरमान राजा चांग शिरकत कई। इन मौके ते खिताब कंदे निसार चांग ऐं ॿियनि चयो आहे त सरदार असलम खान जी सरबराही में चांग क़ौम हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद ऐं मंज़र आहे। चांग क़ौम बहादुर क़ौम स्टेज सेक्रेटरी जा फराइज़ मुजीबुर रहमान चांग ॾिना, जॾहिं त गॾिजाणी जो एहतमाम अली रज़ा चांग कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।